नाज़िम बेबासी अवां खे ॿुधाईंदा हलूं त बुलड़ी शाह करीम में रोड सोड़ो हुअण सबब हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अली हसन रिंद। जी अली हसन जी असां हिन वक्त बुलड़ी शाह करीम टंडो मोहम्मद खान सिजावल मेन रोड वटि बीठल आहियूं। जी त ही रोड सौड़ो थी वियो आहे। हिन रोड जे ॿिन्ही पासनि खां झंग मोरी आयो आहे। हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। केतिरा ई नौजवान हादसनि सबबि मौत जो शिकार बणिजी विया आहिनि। हिन रोड ते बेलदार मुक़ररु हुअण जे बावजूदि हिन रोड जी सफ़ाई नाहे थी। हिन रोड जे ॿिन्ही पासनि खां देवियूं झंग मोरी आयो आहे ऐं बेलदार जेके आहिनि उहे घर वेठे पघारूं ॿिया खणनि। इंतिज़ामिया तरफ़ को बि ध्यानु नाहे ॾिनो वियो। अचो त हिन सिलसिले में हिते जे रहासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। कई पासा रोड जा जेके आहिनि हिते देवियूं घणियूं आहिनि ऐं हिते बेलदार बि लॻल आहिनि ऐं रोड ते हिते हादसा ईअं हर ॿिए महीने टे महीने माण्हू मरियो था वञनि। केरु पुछण वारो कोन्हे। तव्हां ॾिसो हिते देवियूं केतिरियूं आहिनि। हिते को शहर में पुछण वारो कोन्हे। को बेलदार आहिनि जेके पघार घर वेठे खणनि पिया ऐं हिते रोड तमामु सोड़ो आहे ऐं रोड में हिते हादसा ईअं ई थींदा रहनि था। केरु पुछण वारो न आहे। अची शहर जी आवाम आहे जेकी तमामु परेशान आहे। इन लाइ महिरबानी करे रोड तां देवी बेवी हटायूं वञनि ऐं रोड जो कमु कयो वञे। ये रोड जेके सफ़ा बिल्कुलु सौड़ा थी विया आहिनि। हुन खां पोइ जेको हादसा थियनि पिया क्रॉस करण जी जॻह कोन्हे। असीं हुकूमत खां इहो मुतालबो कयूं था त बराए महिरबानी असांजो जेको रोड साफ़ कराए ऐं भरायूं कराए ॾेई। तव्हां हिते जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हीअ मेन रोड आहे जेको जंहिंजी मालिकी न कई पई वञे, जंहिंजे करे रोड ते हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि ऐं मुसाफ़िर गाॾियुनि खे अचु वञ में तकलीफ़ थी रही आहे। हिननि सिंध हुकूमत ऐं इंतिज़ामिया ऐं रोड खाते वारनि खां मुतालबो कयो आहे हिन तरफ़ ध्यानु ॾेई हीउ अहम मसइलो हल करायो वञे। कैमरामैन जावेद अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुलड़ी शाह करीम।